अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध न्यूज़ खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां मदजी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदजी ऐं भरपासे में रोलू कोतन जो आज़ार न घटिजी सघियो। ॿिनि ॼणनि खे रोलू कोतन ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मदद जे यूसी मिर्ज़ापुर जे ॻोठ आबाद जे रहवासी मोहम्मद ताहिर ऐं मोहम्मद ज़ुबैर खे रोलू कोतन ॾाढे विधो, जिन खे ज़ख़्मी हालत में मिर्ज़ापुर डिस्पेंसरी अस्पताल पहुचायो वियो, जिते अस्पताल इंतज़ामिया ज़ख़्मियुनि खे डिस्पेंसरी अस्पताल मिर्ज़ापुर मां मोटाए छॾियो। इंजेक्शन न आहे, ॻाइजा या मिर्ज़ापुर वञो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।